अस्सलाम वालेकुम। शाहिद खोसो वर्क यूट्यूब चैनल में तव्हां सभिनी दोस्तनि खे फ्री प्यारनि खे दिलि वारनि खे सिंधी वारनि खे ख़ुशि आमदीद। दोस्तो हाणे सांवल खान जी इहा जेका पग आहे कंध में पइजी वेंदी। सांवल खान वॾो थियो आहे सांवल, लेकिन हाणे 2-3 ॾींहं खां पोइ जॾहिं पाण में विढ़ंदा इहे ॻोठाणा और दिलावर हाणे मंसूर खान बि हाणे जे ख़िलाफ़ु थी वेंदा। चाकर खान खे सांवल खे चवंदा चाकर खान खे तूं ई गुम कयो आहे पग जे करे वग़ैरह वग़ैरह, ऐं काफ़ी शैतान माण्हू गुतूं बि ॾींदा ऐं पोइ सांवल मुसीबत में पइजी वेंदो। सांवल वक़्ती तौर ते हाली ख़ुशि आहे, घोट जो अमुन मां बहाल कयो आहे, लेकिन पोइ इनखे ख़बर पवंदी त हीउ वॾो थियणु केॾो ॾुखियो कमु आहे। हिकिड़ो ॻाल्हि मञंदो, ॿियो मञंदो कोन, ॿियो मञंदो, टियों मञंदो कोन। अहिड़े हिसाब सां सांवल जो मथो पोइ फिरंदो जीअं गोल लाटूं फिरंदो आहे। ऐं होॾां दोस्तो चाकर खान हाली इश्क में लॻो पियो आहे, उनखे टेंशन ई न आहे पोयों जी छा थिए थो छा नथो थिए। दोस्तो उहो पंहिंजे इश्क मोहब्बत में प्यार सां मोहब्बत सां ॻाल्हियूं करे थो पंहिंजे महबूब सां, ऐं उनखे मज़ो ई मज़ो अचे थो। उनखे अञा छा खपे। दोस्तो वीडियो पोइ पंहिंजी पुॼाणी ते अगरि अपडेट सुठी लॻे त शायदि खोसो वर्क यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा। तव्हां सां मिलंदासीं कंहिं ॿिए वीडियो में। अल्लाह हाफ़िज़।